काहिरा खां इस्वान वेंदे ट्रेन जो सफ़र। ये रस्ते में नील किनारे ॻोठ बनियूं, लूसण, बसर, बगदूनस, कमंद, खजी। असवान शहर में था पहुता आहियूं खैरन सां। ही असवान शहर जो मगरबी किनारो आहे। आसार जेके बि आहिनि तक़रीबन असांजे फ़राउननि जा उहे हिते घणा आहिनि। मसर में त रुॻो अहराम मसर आहिनि, ॿिया आसार तक़रीबन ही आहिनि। ही नदी नील नदी जो किनारो हितां खां तक नीलते जो बेड़ी जो सफ़र सो बि असवान में यानी सूदान जी सरहद जे भरिसां काहिरा खां 1200 किलोमीटर असां टपी आया आहियूं सूदान जी तरफ़। नाज़रीन असीं हींअर सवान शहर में हिकिड़ा आसार ॾिसण वञूं था। ही ॿेड़ी आहे जंहिंमें पर पर्सन माण्हू खणंदा आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे परियां तव्हां ॾिसी रहिया आहियो जज़ीरो आहे जिते असां वेंदासीं। हीअ ॿेड़ी मुकमिल तौरु पैसेंजर ॿेड़ी आहे ऐं सभ खां ख़ूबसूरत मंज़र इहो आहे त असीं दरिया ते जेको दरिया नील आहे, तारीख़ी दरिया है उन ते मौजूद आहियूं। شارع 15/5 بيزيد. وبعدين شتاء زي يستقر واخد بالك لحد زي الايام دي بالك بيقعد ينزل او قبلها بشهر كده كان نزول تبقى في سد بس ما في عليها سد كده قدام يعني في المصر ما سد بس سد واحد. محطة مائية احنا عندنا زي النيل يعني بعد العالم كله بعد النيل عندنا سن يسموها سن قديم. بعد النيل هو السودان فيها انا عايش مع المصريين والسودانيين. هنا اللي كنت انت بدرس انا عايش مع المصريين والسودانيين بس سيارة بس عيب كسال. واحد صديقي يقول لي انت تشوف طيارة ما تحس الحج قول كذا روح المطار لازم تحس الحج لازم منه هذا 4 ما جوز على المطار. هذا يجي والله عندهم أرض اي والله ولا هذا ما شاء الله ما شاء الله انا مارع.
असवान शहर में अॼु आया आहियूं असां। हीउ जेको जबल ॾिसो था हिते कुझु फिरौननि जूं क़बरूं आहिनि। हिते 2 फिरौननि जूं क़बरूं हाणे ॾिसी आयासीं। पोयां हीउ जेको ॾिसो था दरिया नील आहे, हुनजे भरिसां हीउ हिकिड़ो जज़ीरनुमा नंढिड़ो जज़ीरो ठहियलु आहे दरिया नील में, जेके फिरौन बादशाह पंहिंजे लाइ स्पेशल ठहिराया हुया। उन में दुनिया जो सभु मेवात जेकी पोखराईंदा हुआ, जॾहिं उहा मेवात पचंदी हुई उहे पाण रुॻो बादशाहनि जे लाइ हूंदी हुई। इहे पोयां जज़ीरो जेको ॾिसो था इहो आहे। हीअ हेॾां जेके ॿियूं क़बरूं ॾिसो था इहे फिरौननि जूं क़बरूं आहिनि, पर उहे क़बरूं बि आहिनि जेके अध में ई कंप्लीट न थियूं। टोटल हिते जेके कंप्लीट थियूं उहे 2 वॾियूं आहिनि, जंहिंमें पीउ बि आहे पुटु बि आहे। वरी हिकिड़ी ॿी आहे हुन में माउ बि आहे ऐं पुटु बि आहे। बादशाहनि जा नाला उन्हनि जी तारीख़ उते लिखियलु आहे, पर हाणे असां बरोच माण्हू पढ़ी न सघियासीं। जेको वीचारो अरबी सम्झाए पियो उहे असां तव्हांखे ॿुधाईंदा। अचो थोरो लाइव तव्हां अल असवान शहर ॾिसो, जेको मसर जे जनूबी हिसे सूदान सां मिलंदड़, जिथां याने मसरनि जे लाइ नील स्टार्ट थींदी आहे, उते पहुता आहियूं। 14 कलाक राति ट्रेन में सफ़र करे सुबुह असां हिते 4 बजे पहुता आहियूं। ख़तरनाक लाई अथव। जबलनि खे टुके करे हुननि ॾाकण ठाही आहे। सा हाणे ॼणो कुझु हिसा भॼी पिया अथसि, तंहिंजे करे वाह अॻे असां वज़न वारा माण्हू आराम सां था लहूं। ईअं न त टंग भंजाए ॻोठ अचूं। अदा मिस्र अथव। हिते अरबी में चवनि था अमल दुनिया जी माउ आहे। बिल्कुलु आसार ॾिसी करे लॻे थो त दुनिया जी माउ आहे। अदा खेरनि सां लही आयासीं। वञा हिकिड़ी वॾी चढ़ी बि आहे। शुक्राना बादशाह, मशकूर। दादा मसर जा माण्हू ॾाढा भला प्यार करण वारा, पर जेको हिननि जी ॿोली न सम्झंदो उनजे लेखे ॼणो विढ़नि था। मां हिननि जी ॿोली अल्हम्दुलिल्लाह सम्झां थो, इनजे करे मूंखे ख़बर आहे त हिननि जे चिड़ में बि मोहबत आहे। ॿुधो हीउ ॾिसो, हाणे असां लहंदा था वञूं, ॾिसंदा वञो आख़िरी हिसा क़बरुनि जा। वरी असां हाणे नील ते था हलूं। हाणे मां पंहिंजी वीडियो बंदि थी कयां थो, थकी बि पियो आहियां। तंहिंजे करे आख़िर तव्हां ॾिसो हीअ ॾाकण आहे, उहो हिते लहिणो आहे। पोइ असां नील ते वेंदासीं, उतां असांखे लॉन्च करणी आहे।